शबीराबाद थाने के गोठ अब्दुल फताह नूनारी रहवासी यतीम नौजवान सारंग पुट मंजूर अहमद नूनारी सां चाचे ऐं सोटरनि पारां मौतमार धमकियुनि जो सिलसिलो वधीक तेज़ थी वियो। यतीम नौजवान सारंग नूनारी मीडिया अॻियां ॿुधाईंदे चयो त आउं पंहिंजे हक़ जी हासिलात लाइ मीडिया ज़रिए आवाज़ बुलंद करे रहियो आहियां। तंहिं ते बि चाचो ऐं सौट मुनीर अहमद मूंखे ऐं मुंहिंजे मारोट अहमद नूनारी खे फ़ोन ज़रिए मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। धमकियुनि जी वॉइस रिकॉर्ड बि असां वटि मौजूदु आहे। हुनजो वधीक चवणु हो त मिल्कियत बि मुंहिंजी फबाई थी वञे ऐं मौतबार धमकियूं बि मूंखे ॾिनी थियूं वञनि। हुन वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कश्मीर कंदकोट ऐं ॿियनि वरिस वारनि खे अपील कई त मुंहिंजे वाक़े जो नोटिस वठी मूंसां इंसाफ़ कयो वञे। इन हवाले सां यतीम नौजवान जी कहिड़ी दां आहे, अचो त हुन जी ज़बानी ॿुधूं था। मां सारंग नूनारी मंजूर अहमद नूनारी, मां कल हिकिड़ी पोस्ट हल रही हुई पंहिंजे हक़ जे लाइ। हुन में मुंहिंजे सौटनि ऐं चाचनि जे ख़िलाफ़ हुई उहा पोस्ट। मां एहतिजाजी तौरु पोस्ट हल रही। सो हाणे मुंहिंजी वेगी अमड़, मुंहिंजो वेगो भाउ सागर खे यूज़ करे मूंखे अञा वधीक धमकायो पियो वञे। मुसलसिल मूंखे कल्ह खां वठी हुन पोस्ट खां वठी मूंखे फ़ोनियूं अचणु शुरू थी वियूं। मूंखे धमकियूं ॾिनियूं वयूं, पोस्टियूं हल रहियूं अथई असां तोखे मारींदासीं। मुंहिंजे भाउ जो लफ़्ज़ हुयो जेका मूं वटि रिकॉर्डिंग बि पई आहे त हे असांखे हिते तंग करे वेठा आहिनि। असांजा सौट जेके आहिनि रियाज़ अहमद, मुनीर अहमद ऐं नियाज़ अहमद अब्दुल शरीफ़ जा पुट हुया। सो मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे, मूंसां ज़ुल्म आहे। मां SP साहब वटि वेंदुमि दाई थी, मूंखे हक़ मुंहिंजो मिले।